अस्सलाम वालेकुम डियर्स, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? सभु खे लॻो पियो आहे। अॼु वरी हिकिड़े नए जेको आहे सो चैनल ते हाज़िर थिया आहियूं। अॼु तव्हांखे जंहिं चैनल जो व्यू कराईंदुसि उहो एजुकेशन सां कुझु हटी करे आहे, फैशन अडिक्शन। हिन चैनल खे व्यू कराइण जो मक़सदु तव्हांखे मोटिवेशन ॾियणु आहे त हीउ हिकु जेको चैनल खे रन करे थो उहो छोकिरो न बल्कि छोकिरी आहे जेका अॼु खेरपुर सां तालुक़ु रखे थी। हिन जा काफ़ी सारा जेके इंटरव्यूज़ वीडियो बि अवेलेबल आहिनि। तव्हां बोल्ड न्यूज़, KTN न्यूज़, सिंध TV न्यूज़ ऐं ॿियनि चैनलनि ते ॾिसी सघो था जेके यूट्यूब ते पियल आहिनि। हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेके फैशन्स वग़ैरह जा वीडियो हूंदा आहिनि, जेको फैशन वग़ैरह हूंदो आहे उन खे वीडियोज़ उन्हनि जी तस्वीरूं हथु करे ऐं हुननि ते हिकिड़ो वीडियो ठाहींदा आहिनि। ऐं उन खां पोइ हू जेको आहे सो शुरू में त हिननि खे काफ़ी मुश्किलातुनि जो सामनो करिणो पवंदो हो, छो त शुरू में व्यूअर्स काफ़ी कम ॾिना आहिनि। लेकिन हाणे माशाल्लाह हुननि वटि काफ़ी सारा ब्रांडेड जेके आहिनि कपिड़नि जा, उहे उन्हनि सां राब्तो कंदा आहिनि त असांजे कपिड़नि जी तस्वीरूं रखो। उन खां अलावा काफ़ी अॼु जा वीडियो जेके आहिनि उहे 2 मिलियन 3 मिलियन ताईं बि जेके आहे सो विया आहिनि। त हिन सां काफ़ी सारी अॼु अर्निंग थिए थी ऐं अॼु पंहिंजो यूट्यूब जे अर्निंग मां हिकु फेसबुक ऐं यूट्यूब जी अर्निंग मां हिकु घर बि ठारायो आहे, जेको असांजे लाइ काफ़ी बेनिफिशियल ऐं मोटिवेशन जे लाइ काफ़ी आहे। उमेद त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांखे अगरि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो कम जो एक्सपीरियंस आहे त तव्हां हीउ कमु करे बि तव्हां सुठी खासी अर्निंग करे सघो था। लेकिन यूट्यूब ते शर्त इहो आहे त तव्हांखे शुरू में काफ़ी सारो टाइम ॾियणो पवंदो। ठीकु आहे, मिलूं था अॻिले वीडियो में। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।